वलियन ते हथ इहो छा कमाल आहे त सुणा दस्तगीर वलियन ते कदम जंहिंजे कद हज़ारे मुरीद जंहिंजे कद लख मुरीद उन्हनि ते कदम मुरीदनि ते हथ दस्तगीर तो फरमाए इहो ई तमामु दस्तगीर जो शान आहे जंहिंजे कद लखे मुरीद हुजनि उन्हनि जो कदम हुजे मां दस्तगीर जो कदम इहो ई तमामु दस्तगीर जो शान हथ मथे करे भेज दस्तगीर न थकियल इश्क वारो दस्तगीर भी दस्तगीर वो दस्तगीर जी ॻाल्हि ते कोई ठरंदो हूंदो त कोई परंदो हूंदो वो जेको परे त वञी परे बिना पीलीअ जे परे अरे दस्तगीर जे नाले ते परे त उहो कहिड़ो सुन्नी आहे दस्तगीर जे नाले ते सुन्नी ठरंदो आहे सुन्नीअ जी रग रग ठरंदी आहे सुन्निन जी पहचान ही दस्तगीर छो जो अरे वलियन जी पहचान दस्तगीर त वलिय जेके पिया दोस्तो गुलाम हूंदा सुनी उहे त वलिय जे दर ते झुकण वारा अरे जंहिंजो मरकज़ विलायत जो पीर दस्तगीर हर के वलिय जी विलायत जो मरकज़ पीर जो पीर दस्तगीर सुभान अल्लाह दस्तगीर जो दर दादा तो सुभान अल्लाह चओ न अञा वॾे आवाज़ सां जो बाक़ी दुनिया ईअं थी हले दादा तो चओ सुभान अल्लाह पूरी काइनात खे रब थो हलाए पोइ रब पाक वारी ड्यूटियूं रखे दादा तो सुभान अल्लाह चओ न केॾियूं ड्यूटियूं इज़राइल जी फलाणी ड्यूटी आहे रूह कढण जी जिब्राइल तुंहिंजी नबी जी ड्यूटी आहे नबी जी गुलामी ॾे दादा त सुभान अल्लाह चओ वरी ईअं वलियनि जूं ड्यूटियूं नबियनि जूं ड्यूटियूं दादा त सुभान अल्लाह चओ न कि दुनिया जा इंसान जेके कम्युनिस्ट दरिया चवंदा आहिनि जेके खुदाई जो इनकार कंदा आहिनि दुनिया पाणे थी हले कोई दुनिया खे नथो हलाए सिज पाणे थो हले चंड पाणे थो पहिरियों दोस्तो हले पूरी काइनात पाणे थी हले कोई नथो हलाए ईअं अल्लाह जो कामिल वली इमाम आज़म अबू हनीफा जो सुभान अल्लाह तकियल सुभान अल्लाह जे उनजे अॻियां हिकिड़ो आयो जैसे इन ॻाल्हि ते मुनाज़रो कंदे त मां मुनाज़रो कंदुसि बस कुदरत इहा सॼी जान पाण कोई नथो हलाए वॾो मुनाज़रे जे लाइ टाइम रखियो वियो लखे माण्हू गॾु कया विया इमाम आज़म साईं कलाक ॾेढ वरी जेको टाइम ॾिनल हो उन खां देर कई मतलब 10 हुया टाइम रखियल मुनाज़र जो त 11 बजे आया त उहो चिड़ी पियो साईं एतिरी देर कई अथई कलाक देर कई उन जो छा कयां दरिया जे परे पासे ॾांहुं हुयुसि का बेड़ी कोन ही मां इंतजार पियो कयां अचानक ॾिठुमि त हिकिड़ो वण हो पाणे किरी पियो पाणे उन वण मां वरी तख्ता ठही विया उन तख्तनि मां पाणे बेड़ी ठही पोइ मां बेड़ीअ ते चढ़ी पाणे बेड़ी मूंखे परी भर पुॼायो मूंखे अहिड़ा देर थी वई उन जो साईं हाणे ईअं थी सघे थो हाणे वण पाणे किरियो बेड़ी पाणे ठही वरी तूं बेड़ी पाणे हली ईअं कीअं थी सघंदो ड्रखण उन वण खे कटे ठाहे करे ड्रखण बेड़ी ठाहे यानी ईअं पाणे बेड़ी कीअं ठहंदी त साईं गले खां वठी करे ख़बरदार अड़े हिकिड़ी बेड़ी जेकॾहिं कंहिंखां प्यारा दोस्तो कंहिंखां सवार नथी हली सघे त ॿुधा पूरी काइनात ख़ुदा खां सवार कीअं थी हली सुभान अल्लाह
विलायत जो सिलसिलो अल्लाह ताला दस्तगीर के अता फरमायो न ये हो रहा सुभान अल्लाह तो मुझे दस्तगीर कोन लगी इश्क वारी रन करे इश्क वारी रन करे लाउड का सामू पड़े जो ये के लाउड जे सामू बिठायो मेहरबानी करे भई रहो वडी मेहरबानी दादा जो सुभान अल्लाह यानी विलायत जी हेड हाफिज पीर जो पीर दस्तगीरा तदह जो भेटाई से हजरत सच्चर सर मस्त तरह तो समझो शेर हले न शेर हले छा तो जवे मैं यार दी घड़ोली भरती हाँ मैं यार दी घड़ोली भरती हाँ मैं हिक खुदा कनू डरदी हाँ मैं यार दी घड़ोली भरती हाँ चौ मैं यार दी घड़ोली जेतो तमाम दस्तगीर जा मुरीद आयो गुलामी मां सज्जल सरमस्त दस्तगीर जे मटिन भरण वारो मुरीद आया दादा समझ में अचे त दादा सुभान अल्लाह मैं यार दी घड़ोली भरदी हाँ मैं यार दी घड़ोली भरदी हाँ मैं हिक खुदा कनू डरदी हाँ चौ मैं यार दी घड़ोली भरदी हाँ मैं यार दी घड़ोली भरदी हाँ हसन हुसैन अली दा जया अरे बार उम्मत दा जय सिर से जाया सुभान अल्लाह मैं हैदर कर दी हाँ मैं यार दी घड़ोली भर दी हाँ जाओ मैं यार दी घड़ोली भर दी हाँ सब गदी जो बेड़ो पर मैं यार दी घड़ो हाँ मैं यार दी घड़ो सब बेसुरायो वॾे आवाज़ सां न पढ़ायो मैं यार दी घड़ो हथ ले रहा है हाँ मैं यार दी घड़ो मैं हिक खुदा कनू डरदी हाँ चौ मैं यार दी घड़ो हाँ मैं यार दी घड़ोली चौ में यार दी घड़ोली समय मिली करेगी अॻिते छा थो फरमाए दस्तगीर जे नाले सां जेके मुसीबतुनि वारा ज़ंजीर बि टुटी पवंदा जेकॾहिं लफ़्ज़ वणनी त ॿई हथ मथे करे दस्तगीर जो नारो ॿुधा जा बेड़ो पार हे लफ़्ज़ ॿुधी करे सजण सर मस्त जा लफ़्ज़ ॿुधी करे पोइ इश्क जो इज़हार कजे छा थो चवे पीर पीरा मुर्शिद मीरा अरे नाम किते जदे टुट ज़ंजीरा तमन्नाऊं थी दिल में रखी करे दस्तगीर जो नारो ॿुधा पूरा थी वञे पीर पीरा मुर्शिद मीरा अरे नाम किते जदे टुट ज़ंजीर मैं कामिल मुर्शिद कर दी मुर्शिद कर दी हाँ चौ में यार दी घड़ोली भर दी हाँ मैं यार दी घड़ोली भर दी हाँ अॻिते छा थो फरमाए सुभान अल्लाह जो तमारो ॾाढा सुभान अल्लाह चार यारानू जो नहीं मनेदा अरे मुफलिस मफौल रहेगा सुभान अल्लाह अरे दस्तगीर नू जो नहीं मनेदा
सिकते मफौन रहेंदा मैं तरक तनानू कर दिया मैं यार दी घड़ोली भर दी हाँ मैं यार दी घड़ोली भर दी हाँ सभी गदी जो मैं यार दी घड़ोली भर दी हाँ वॾे आवाज़ सां जो मैं यार दी घड़ोली भर दी मैं हिक खुदा कनू डरदी हाँ जो मैं यार दी घड़ोली भर दी हाँ दादा जो सुभान अल्लाह अच्छा वॾे आवाज़ सां जो सुभान अल्लाह कुर्बान पीरन जे पीर दस्तगीर जे मकाम का अल्लाह ताला वलियत जो सरदार तो असांजे नसीब में अता फरमायो आ वो पीरन जो पीर दस्तगीर बगदाद शरीफ में हा प्यारा दोस्त शाम जे मुल्क में हिकड़ो अल्लाह जो वली फोत थी वियो आ मुंहिंजो पीरन जो पीर दस्तगीर शाम जे मुल्क में उन जे जनाज़े में पहुता सुभान अल्लाह दादा जो सुभान अल्लाह वाह अल्लाह ताला विलायत जो मालिक बनायो हो वलियत जो सरदार बनायो हो पाण उन जे जनाज़े में शरीक थी करे जनाज़ो पढ़ायो जनाज़े खां बाद में फरमायो हिते वलीअ जी सख्त ज़रूरत आ कोई वली कोने को अब्दाल कोने पाण हजरत ख्वाजा खिज़र के हुक्म फरमायो ओ ख्वाजा खिज़र फलाणो जेको मुल्क आ केड़ो कुस्तंतनिया जेको मुल्क आ उन मां फलाणो जेको काफिर आ उनखे खणी आदमा पीरन जो पीर दस्तगीर फैल सां नवाज़ा सुभान अल्लाह सुभान अल्लाह ये न वॾी आवाज़ सुभान अल्लाह सुभान अल्लाह पीरन जे पीर दस्तगीर जो हुकुम थियो आ हज़रत ख्वाजा खिज़र उनखे खणी करे पुॼायो आ अल्लाह जे वलीअ जी देर कहिड़ी आहे हज़रत ख्वाजा खिज़र खणी करे दस्तगीर जे साम्हूं रखियो मुछूं वरियो समझो था न वादियूं हुयसि दस्तगीर खां पहिरियों त इहे कतरियोसि कूड़ियोसि न मथां रोड मुछुनि कटाइण जो हुकुम आहे कूड़ण जो हुकुम आहे त ॿियनि जी ॻाल्हि त कोन था कयूं पर पंहिंजनि खे बि कुझु सीख लॻो आहे कुझु कलर यूरिया ॾियो त कुझु वधनि त सही ॾाढा त सुभान अल्लाह चओ प्यारा दोस्त सुणे पीरन जे पीर सुणे रब कामिल दस्तगीर जी नज़र थी आ ये न ॾाढा पीरन जे पीर दस्तगीर जी उहा नज़र सॼे पासे ते सलाम वराईंदा त महबूब जे दीन जा आलिम बणिजी वेंदा खॿे पासे सलाम वराईंदा त क़ुरान जा हाफ़िज़ बणिजी वेंदा उहो पीरन जो पीर दस्तगीर वात ॾेई हलंदा अल्लाह जा फ़रिश्ता ऐलान कंदा रस्तो खाली कयो अल्लाह जो कामिल वली अची रहियो यारा दोस्त उन पीरन जे पीर दस्तगीर उनखे कलमो बि पढ़ायो आहे गुस्ल कराए नवां कपिड़ा बि पाराया मथे ते ताज बि पारायो आहे पीरन जे पीर दस्तगीर नज़र कई आहे इल्म बि अची वियो आहे सुणे दस्तगीर जे हिक नज़र सां दस्तगीर जी नज़र त ॾिस दस्तगीर जी नज़र जो कमाल वणई त भेज दस्तगीर जो नारो पीरन जे पीर दस्तगीर जी नज़र थी वई आहे त अल्लाह ताला उनखे उन इलाइक़े जो कामिल वली बनाए छॾियो हथ मथे करे भेज दस्तगीर इहो त पीरन जे पीर दस्तगीर जी नज़र सां हिकिड़ी नज़र सां
तो जाओ। अच्छा हिते दूसरी कंपनी वारा सही कीअं ॿिए मुल्क में उनखे पहुचायो हूंदई? ॻाल्हायो न ॾाढा त जाओ। इन हिकिड़ी माण्हूअ खे त कीअं खणी पुॼायो हूंदई? अरे कीअं जा सका कुरान में कोन्हे लिखियल त हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम फरमायो त बीबी बल्की साथीअ जे मुझे जो पाता हिन आस्थाने ते बीबी बल्की सा वारो कोई आहे मुंहिंजी मजलिस में जेको तख्त खणी अचे? ॾाढा त सुभाणे अल्लाह जाओ न। 80 गज टिगो हो, 40 गज वेकरो, 30 गज उनजी थोल हुई, सोना चांदुनि जे सिरनि सां ठहियल हो। जिन्नू थी बीठो सही माथो खणी अचां, केतिरी देर में बीबी बल्की सां तव्हां वटि पुॼंदी, अवां कचहरी मीटिंग करे या बस मस कंदो त मां खणी थो अचां। सुलेमान ने तरफ न न इहा देर आहे, अञा कोई इन खां अॻ में खणी अचे। 2 महीननि जो बंदि हो। घणनि जो? ॻाल्हायो। प्यारा दोस्तो, अल्लाह जो प्यारो वली जंहिंजो नालो आहे आसिफ बिन बरकिया उथी बीठो। हज़रत आसिफ बिन बरकिया सही माथो खणी अचां। केतिरी देर में कबल यरतदा इलाइका तरफुका साईं अख चिपका अॻ में। ॾाढा त सुभान अल्लाह। इहो क़ुरान पाक में लिखियल आहे त अरे हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जो वक़्त जो वली अख छिप में एतिरो वॾो तख्त 2 महीननि जे सफ़र वारो अख छिप खां अॻ में खणी अची सघे थो। दस्तगीर त नबी जे सरदार जो बचिड़ो आहे। हिक इशारे सां पूरी दुनिया खे प्यार तो दस्तगीर कर। जो सुभान अल्लाह। पोइ जेको क़ुरान खे न मञे त पाण ॼाणे, छो जो क़ुरान बि त कंहिंखे सम्झ में ईंदो आहे। सभई क़ुरान पढ़ण वारा सही थोरे। यो दिलो बिही कसीरा वयहदी बिही कसीरा। अल्लाह जो क़ुरान थो चवे घणा क़ुरान पढ़ंदे पढ़ंदे गुमराह थी वेंदा। वयहदी बिही कसीरा, घणा क़ुरान पढ़ंदे पढ़ंदे हिदायत वारा बंदी वेंदा। ॾाढा ज़ोर सां त सुभाणे अल्लाह जाओ। हिदायत वारा कहिड़ा थींदा जो क़ुरान बि नबीअ जो, रब बि नबीअ जो, पोइ जेको नबीअ जो थींदो त क़ुरान उनखे हिदायत जो रस्तो अता फरमाईंदो। ॾाढा ज़ोर सां चओ सुभाणे अल्लाह। इहो पीरनि जो पीर दस्तगीर आहे। हिकिड़ी नज़र सां ॿेड़ो ई पार। ॾाढा त चओ सुभाणे अल्लाह। हिकिड़ी नज़र सां विलायत जो मालिक बणाए छॾियो तॾहिं त आशिक़ दाह कई आहे। न हो रहिया सुभाणे अल्लाह ते थोरी लॻे थो बुख लॻी आहे। हिकिड़ो न मौलवी साहिब तकरीर करे चए तव्हां चओ था दस्तगीर हिते बि मौजूदु आहे, हिते बि मौजूदु आहे, हिते बि चए भले हिते मौजूदु आहे त इहे मूंखे 2-3 लठूं त हणे। चओ दस्तगीर जा त 2-3 मूंखे लठूं त हणे। न महफ़िल में को दस्तगीर जो मुरीद वेठो, उहो जो उथियो खई लठ। छो त तंबूक बंदूक त असां वटि आहे कोन्हे। उहे 2-3 लठूं उहो दस्तगीर जे 2-3 वाहे कढाए। चए छा आहे? इहो सन्नो सुको कम सां मुरीद ई करे छॾींदा। तव्हां बि चओ था हिन सन्नी सुकी सुभाणे अल्लाह ते हले कमु पर इहो कोन हलंदो। थोरो वॾे आवाज़ सां सुभाणे अल्लाह ज़ोर सां चओ। बण यार नबी दे यारा दा, बण यार नबी दे यारा।
यार महबूब जे गुलाम जो गुलाम थी पए त ॿियो छा खपई जल्दी जवरात भई न बण यार नबी दे यार बण यार नबी दे यार जेड़ा आखे हुण पीर ले न जाओ अरे रल उही दे मोल न खाओ जेड़ा आखे हुण पीर ले न जाओ रल उही दे मोल न खाओ छोड़ो उन्हां दी शादी गमी जो दुश्मन है दरबारा यार नबी दे यारांदा बण यार नबी बण यार नबी दे यारा सभई गॾिजी जो त बेड़ो पार बण यार नबी बण यार नबी दे यारा दादा जो सुभान अल्लाह छो जो अल्लाह वारनि जी मज़ार ते ज़ियारत करण जो कमाल ई निरालो आहे प्यारा दोस्त मुंहिंजे महबूब मदीने वारे साईं जे विलादत जो शहर मको आहे अरे जॾहिं हाजी प्यारा दोस्त उम्र जे लाइ हज जे लाइ वेंदा आहिनि अरे काबे जो तवाफ़ बि थींदो आहे सफ़ा मरवो बि डोड़ींदा आहिनि छाजी करे सफ़ा मरवे ते छो ट्रोड़बो आहे छा मक़सद आहे हिकिड़ो ई मक़सद हूंदो आहे त उन जॻह ते अल्लाह जे कामिल वलीअ बीबी हाजरा जा कदम लॻा उन वलीअ जे कदमनि ते हाज़ुरी ॾींदासीं त रब रहमान परजी पवंदो आहे सुभान अल्लाह ॿुधा जेकॾहिं वली अल्लाह जे कदमनि ते रब राज़ी थी सघे थो त ॿुधा वलीअ जे मज़ार ते हाज़ुरी ॾियण सां मुंहिंजो रब रहमान छो न राज़ी थींदो ॾाढा ॾाढा ज़ोर सां जो सुभान अल्लाह तूं चवेस हाणे हुते वञे थो कदमनि ते जाते नबी ऐं वली जा कदम लॻा पोइ कदमनि वारी जॻह ते वञी ज़ियारत कजे सवाब मिलंदो पोइ जाते वली अल्लाह जी मज़ार जाते जिस्म हुजे हुते सवाब न मिलंदो ज़ोर सां सुभान अल्लाह महबूब जी हदीस पाक न क़ब्रुल मुमिनीन रोज़तुल रियाज़ुल जन्नह ऐं फरमायो मोमिन जी मज़ार जन्नत जे बागनि मां बाग हूंदी आहे पर पोइ जन्नत वारी जॻह ते जन्नती वेंदा ॿिया कीअं वञी सघंदा ॾाढा त सुभान अल्लाह चओ न पोइ असां मुकबरो कुबो छो अॾींदा आहियूं परे खां ख़बर पए त इहा जन्नत वारी जॻह आहे जेकॾहिं कम कार में माण्हू वानकाई न हुजे परे खां जन्नत वारी जॻह जो दीदार कंदो उते ई कम थी वेंदा आहिनि रब पाक जे प्यारनि जे सदके ॾाढा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह ईअं आहे या न पोइ असांखे त अल्लाह जे वलियनि जे दर तां सभु कुझु मिलियो आहे तोखे न मिलियो आहे छो जो तुंहिंजो अक़ीदो न आहे तॾहिं न मिलियो अथई मिलंदो उन्हनि खे अॼु जी दिलि साफ़ हुजे जंहिंजी मुहबत हुजे सभु कुझु मिलंदो आहे मुहबत में पोइ सुन्ननि जे मुक़दर तां क़ुर्बान वञा अल्लाह ताला पंहिंजे प्यारनि जी मुहबत सुन्ननि जे सीननि में ॾिनी आहे जंहिंजे ज़बान ते 24 कलाक रब जे प्यारनि जो ज़िक्र आहे ॾाढा ॾाढा ज़ोर सां जो सुभान अल्लाह अल्लाह ताला तॾहिं फरमायो या अय्युहल्लज़ीन आमनु तक़ुल्लाह व कूनू सुभान अल्लाह ए ईमान वारो मु अल्लाह जी ज़ात खां डिजो मुंहिंजे सजन बाननि सां वञी गॾु गुज़ारियो तो अल्लाह ताला फरमाए गॾु गुज़ारियो हिच में वञो ई न ॾाढा त सुभान अल्लाह चओ न रब पाक फरमाए तो मूंखां डिजो था त वञो हो चवंदा डिजो ई नथा त छो वञो ॾाढा त सुभान अल्लाह चओ न वो वेंदा उहे जेके रब खां डिजंदा न हाणे रब खां डिजंदा त पोइ रस्ते विझण खे बम छो हणंदा बाज़ार में बम छो हणंदा इहो कहिड़ो ख़ौफ़ आहे अल्लाह जी ज़ात जो कसम आहे हाणे ईमान वारो त इहो आहे पंहिंजी जान खां वधीक ॿिए मोमिन जी जान जी हिफ़ाज़त करे ॾाढा त सुभान अल्लाह चओ न
जो अल्लाह ताला प्यारा दोस्तों शान ऐं नसीब अल्लाह ताला सुनन जो बनायो आहे जेके वलियन जी दामन मिली पई आहे अल्लाह ताला उन जो बेड़ो ॿिनि जान में बेड़ो ई पाण फरमाए छॾियो आहे तॾहिं त आशिक़ चवंदा आहिनि न सुभान अल्लाह ते सरे खाईंदा दिल खोले सुभान अल्लाह ॾाढा अज यारी खा पीरन जे पीर जी वठ दामन तू सुणे दस्तगीर जी वणे थो त हथ मथे करी भेज न अज यारी खा पीरन जे पीर जी वठ दामन तू सुणे दस्तगीर जी झर जग में यारी जंहिंजी मशहूर नंढन ऐं वॾन में ॾाढो शऊर कहिड़ो लफ़्ज़ ॿुधे त दस्तगीर जो नारो ॿुधा जाओ अच यारी खा खंड खीर अच यारी खा खंड खीर जी वठ दामन तू सुणे दस्तगीर जी ॾाढा त सुभान अल्लाह चओ हाणे यारी चवनि न यारी खाओ न न न न यारी न हराम हराम छो जॾहिं गैरुल्लाह जो नालो अची वियो तॾहिं हराम थी वई ठीकु आहे पुछा करे पंहिंजी ज़मीन अथई चवंदो 8 10 जरेब 50 जरेब जेतिरी हुजेसि पुछा करे ज़मीन कंहिंजी आहे छा चवंदो मुंहिंजी आहे छा चवंदो चवंदो अल्लाह जी आहे 24 करात त अल्लाह जो ज़िक्र कयो तो सभु शइ अल्लाह जी आहे ज़मीन ते बि ऐलान कंदा हे अल्लाह जी अथव घणा मुजाहिद अची पुॼंदा छा चवंदो कंहिंजी आहे वञी पोइ हुन मां 2-3 मण जेके अन्न निकिरे सॼे साल में सॼो साल रखी वेठो खाईंदो पुछा करे इहो अन्न जो खाईंदो पंहिंजी ज़मीन जो जिते मुंहिंजी ज़मीन जो पोइ तूं त चयो त गैरुल्लाह जे नाले जी शइ हराम पोइ सॼो साल ॾाढा त चओ न सॼो साल खाधी ओॾे पोइ ते ॾिठी ई न बाक़ी यारीअ ते एतिराज़ अरे सॼे साल जेको अन्न घर में खाए तुंहिंजे नाले जो हिलाल बाक़ी दस्तगीर जे नाले जो हराम कहिड़ो तुंहिंजो हक़ न जेकॾहिं तुंहिंजे नाले जी शइ हिलाल थी सघे थी त वलीअ जे इमाम पीर जे पीर दस्तगीर जे नाले जी बि हिलाल सुभान अल्लाह असां त इहे चवंदा आहियूं दस्तगीर जी यारी पाक आहे दस्तगीर जेका चाहींदो त उनखे खाराईंदो तूं पाण थोरे खाईंदो आहे तूं पाण थोरे न खाईंदो आहे दस्तगीर न खाराईंदो ॾाढा ॾाढा जो सुभान अल्लाह अलाह क़ुर्बानी कंदा आहिनि न कहिड़ा ॾींहं ते क़ुर्बानी दही कयो त ख़बर हुजे दही यारी न ॾाढा चओ न दही यारी ॿारहीं यारी न कहो अल्लाह ताला साल में त हिकु दफ़ो यारी वाजिब करे छॾी आहे ॾाढा जो सुभान अल्लाह हाणे त गोश्त जा ढव करे यारीअ जे ॾींहुं कुल्हे ते हथ रखे अॼु छा जो थी आहे ॾाढा त जाओ खाईंदो कंहिंजो बि न तारीख़ खे त न मटाए सघंदे पोइ चए यारी खाई वरी फिरे छो थो ठीकु आहे गैरुल्लाह जे नाले जी शइ हराम आहे दादा वॾे ढोर में घड़ियूं पकियूं थी ॾियूं पोइ त पंहिंजो हिते वॾा पेंदर इश्तिहार त हे असांजे मदरसनि में पती कयो असांजे मदरस में चवे थो गैरुल्लाह जे नाले जी शइ हराम आहे पोइ पतियूं छो थो करे
वॾे ढोर में घड़ियूं पतियूं, सतई गैरुल्लाह जा नाला। ॿी ॻाल्हि न आहे, ईंदा न तॾहिं जाइदा। हा सतनी अगरि हीअ पति साईं हाफ़िज़ मक़सूद मंदी आहे, हीअ फलाणी पति साईं सैयद बादशाह जी आहे, हीअ टी पति हाजी अली नवाज़ जी आहे, चौथी पति पैसा खणी न ॾियो, पतियूं त विरायो, सत त पूरियूं कयो साईं, ॾाढा जो सुभाणे अल्लाह। हाणे चौथी पति साईं मियां साईं छा नालो अली असर साईं जी आहे, पंजी पति हाफ़िज़ अरबेल जी आहे, छही डॉक्टर जवाहर साईं जा। हल सती पति मुंहिंजी खणी कयो भला। हाणे सत पतियूं बल्कि छह पतियूं जेका सभु छह पतियूं थियूं, हाणे हिकिड़ी पति अलाह जे नाले ते कुर्बानी थींदी। पोइ हाणे सत पतियूं ते ई गैरुल्लाह जा नाला रखिया विया। दादा त चओ हाणे पोइ उहो गोश्त पंहिंजे पतीअ वारो शल ॿिए कंहिंखे ॾे। प्यारा दोस्तो, उहे तुंहिंजे नाले जी जेकी पति आहे उहा हिलाल आहे। अड़े बाक़ी जेके दस्तगीर जे नाले जी तो गुनहगार जे नाले जी शइ जेकॾहिं हिलाल थी सघे थी त दस्तगीर नबी जे इमाम जो बदिलो आहे, उन जे नाले जी बि शइ हिलाल था। सुभान अल्लाह। पोइ जेकॾहिं गैरुल्लाह जे नाले जी शइ हराम थो करे त पोइ घर में त सभु शइ हराम। में घर में हुजे पोइ छा करे त कंहिंजी यादि चवंदो मुंहिंजी आहे। खीर पीअंदो आहे 2-3 किलो, पेट अथई ॻोठ अथई 2-3 किलो जो पीए थो, भले तुंहिंजो मुंहिंजी में आहे। हाणे अल्लाह जी चाहे त बाक़ी दस्तगीर जे यारी जो खीर न न न इहा न पीजो। पंहिंजे रोज़ानो पीअंदो पंहिंजे मेह जो खीर, तुंहिंजे नाले जो खीर हिलाल। बाक़ी दस्तगीर छो वलियन सां वेर विधो अथई? पंहिंजे अक़ीदे खे त कुझु सम्झ त सही न। अल्लाह जी ज़ात जो कसम आहे, वलियन खां सवा त चारो ई कोन्हे। क़यामत जो ॾियारो थींदो, अल्लाह जी ज़ात जो कसम आहे, अल्लाह जे प्यारनि खां सवा छोटकारो कोन थींदो। रब छॾींदो बख़्शींदो त पंहिंजे प्यारनि जे सदके बदल में रहंदो असांजा ॿार। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। क़यामत जो ॾियारो थींदो, तराज़ीअ में प्यारा दोस्तो अमल ऐं गुनाह तोड़िया वेंदा। अल्लाह जो प्यारो नबी हज़रत दाऊद अलैहिस्सलाम अर्ज़ो करे मौला जंहिं तराज़ीअ में अमल ऐं गुनाह तुरंदा उन तराज़ीअ जे हिक पुड़ जो त मूंखे दीदार करा त मां ॾिसां जंहिंमें अमल ऐं गुनाह तुरंदा उन तराज़ीअ जो हिकिड़ो पुड़ केतिरो आहे। अल्लाह जे प्यारे नबी हज़रत दाऊद अलैहिस्सलाम के रब पाक उन तराज़ीअ जे हिक पुड़ जो दीदार करायो आहे। सुभान अल्लाह चओ त मां ॾिसां केतिरो आहे। तव्हां जंहिंमें फुटियूं हंध तोड़ींदा हो जेका उहो पुड़ केतिरो हूंदो आहे? घणनि मणनि जो? जी वापारी त सभु आयो, ॻाल्हायो कोन था। 3 मणनि जो, 4 जो, 5 जो, 10 जो बि हूंदो। पर अल्लाह जे प्यारे नबीअ जॾहिं उन तराज़ीअ जो हिकिड़ो पुड़ ॾिठो आहे, उन हिकिड़े पुड़ जो पासो सिज उभरण वारी जॻह ते आहे त उन पुड़ जो ॿियो पासो सिज लहण वारी जॻह ते आहे। वाह मुंहिंजा रब तुंहिंजी कुदरत कुर्बान वञा। प्यारो नबी अर्ज़ करे मौला हेॾो वॾो पुड़ इनखे केरु अमलनि सां भरे सघंदो? अल्लाह ताला तो फरमाए प्यारा नबी जे मुंहिंजे नबीअ जी दामन वती आहे मां रब उन जे मथां महिरबान थिया। उहो मुंहिंजे राह में हिकिड़ी खारक खेरा त कॾहिं मां रब राज़ी थिया त उन हिकिड़ी खारक जे सदके सॼो पुड़ नेकिर सां मां रब भरे
आवाज़ सुभान अल्लाह जाओ हिकिड़ी खार का सो भी प्यारा दोस्त ॾिसो मुंहिंजो रब जी कुदरत निराली आहे रब उन सां प्यार कंदो आहे जेको मुंहिंजे महबूब मदीने वारे साईं सां प्यार कंदो आहे अरे अबू बकर सिद्दीक़ प्यारा दोस्तो रब खे प्यारो तॾहिं थियो जॾहिं उन मुंहिंजे महबूब सां मोहबत रखी हज़रत उमर फारूक मुंहिंजे महबूब जे दर ते आयो उस्मान गनी महबूब जे दर ते आयो हज़रत मुर्शिद मौला अली महबूब जे दर ते आयो आहे जंहिंजो महबूब थींदो आहे रब उन जो बणिजी पवंदो आहे तॾहिं आशिक़ फरमायो अल्लाह अल्लाह करने से अल्लाह ना मिले अल्लाह वाले जो अल्लाह से मिला देते हैं जो अल्लाह अल्लाह सब गॾिजी जो अल्लाह अल्लाह जो अल्लाह अल्लाह करने से अल्लाह ना मिले अरे अल्लाह वाले जो अल्लाह से मिला देते हैं अल्लाह अल्लाह करने दादा तो सुभान अल्लाह जाओ पर दुनिया वजई तो वजई पर नबी जो दर न छॾजा हाँ ज़मीन मटाणी थी तो भले मटा गाड़ी मटाए तो भले मटा पर प्यारा दोस्तों घर मटाए तो भले मटा पर पाजे न सुन्नी मज़हब खे न मटा जा छो जो पिरीअ जो दर मिलियो अथई उहो पिरीअ जेको फरमाए थो शफ़ाअती ले आलिल कबाइर मिन उम्मती कहिड़ो बि गुनाहगार कबीरा गुनाह अथई मां महबूब सां मोहबत अथई त मां महबूब छॾाईंदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह पिरीअ जो दर मिलियो अथई का घटि ॻाल्हि थोरी आहे ॾाढा त सुभान अल्लाह जाओ अञा वॾे आवाज़ सां भेज दस्तगीर जो नारो थकियल नारे ते कमु थोरी हलंदो अञा त मुर्शिद जा शहज़ादा साईं अब्दुल कादिर शाह जीलानी पुॼण वारा आहिनि उन जा जलाली वजदानी खिताब ॿुधंदे त रग रग ठरी पवंदी सुभान अल्लाह सुभान अल्लाह जाओ जो कुंड में वेठो उहो थकिजी पियो ॾाढा जो सुभान अल्लाह चार तरफ प्यारा दोस्तों अल्लाह ताला 1,24,000 कमो पेश नबियन में जीअं मर्तबो महबूब जो आला फरमायो ईअं सभिनि वलियन में अल्लाह ताला पीरन जे पीर दस्तगीर जो मक़ाम आला फरमायो उहो पीरन जो पीर दस्तगीर पाण फरमाए तो मुंहिंजो मुरीद ओलह में हुजे मां ओभर में हुजां या मुरीद ओभर में हुजे मां ओलह में मुरीद दुनिया जे कहिड़े कुंड कुर्श में हुजे मुरीद सॾ त करे ॾिस सॾ त करे ॾिस न सॾ करण कमु तुंहिंजो आहे ढक ॾियण मां अब्दुल कादिर जीलानी जो कमु अदा वो दस्तगीर फरमाए सॾ कर त मां ढक न ॾियां त अब्दुल कादिर न है मत चवे कीअं पुॼंदो अरे खोड़ा शरीफ में जुमन प्यारणो सॾ करे दस्तगीर बगदाद खां हली करे मुंहिंजा प्यारा दोस्तो उते खोड़ा शरीफ में करम करे नाबीन खे अखियूं ॾे हे ॻोठ तव्हांजो परे आहे छा सुभान अल्लाह सुभान भेज दस्तगीर आशिक दा कया सुभान अल्लाह जो नमाज कया मञो या न यारो अव्हां जी अमरज़ी असांजो त नारो जिए दस्तगीर जिए दस्तगीर जो हथ मथे खणी भेज दस्तगीर जो नारो ॿुधाया मञो या न यारो अव्हां जी अमरज़ी
असांजो त नारो जिए अॻियां वेठा आहियो तव्हां त लट पुॼंदी तव्हां त ॾाढा भेज दस्तगीर जो नारो अली अकबर चवंदा मारो त अॻियां ते थींदो ॾाढा त भेज दस्तगीर जो नारो ॿुधा न इश्क वारो दिल वारी राग कंदा दस्तगीर में मञो या न यारो अवां जी अमल असांजो त नारो जिए पंज त नबी आहिनि भलारे जो पासो अलीअ जो बचो नबीअ जो नवासो नबीअ जो नवासो जे तुंहिंजो रूह ताणे वठ तूं बेमाणे असांजे दजिया जो जियारो दस्तगीर हथ मथे करी भेज दस्तगीर जो भेज दस्तगीर जो पीरन जो पीर दस्तगीर हुओ अल्लाह ताला वलियन में मर्तबो आला फरमाए छड़ियो अरे दुनिया में ॿियनि वलियन जा मिंबर प्यारा दोस्तो स्टेजूं थींदियूं आहे पर वाह पीरन जे पीर दस्तगीर जो मिंबर ई वलीअ जो गर्दन इन ते हज़रत इमाम अहमद रज़ा फरमाए थो जिसकी मिंबर बनी गर्दन औलिया उसके कदम की करामत पे लाखों सलाम सुभान अल्लाह दस्तगीर सरकार जो कदम कुल वलीअ जे गर्दन ते दुनिया जे वलीअ जे गर्दन ते दस्तगीर जो कदम पर मुंहिंजे रहबर कामिल मुर्शिद आशिक़ अली शाह जे गर्दन ते दस्तगीर सरकार जो कदम मुंहिंजे मुर्शिद जे ॿिन्हिनि कुलनि जे विच ते दस्तगीर जो कदम छापियल हो सुभान अल्लाह भेज ॿिन्हिनि कुलनि जे विच ते दस्तगीर जे कदम जो निशान हो ॾाढा त भेज दस्तगीर जो नारो पाण जॾहिं बि दस्तगीर जे कदम जी ॻाल्हि हूंदी त पंहिंजे गर्दन कॾहिं बि कंहिं गुलाम या पाण पंहिंजे जिस्म खे वॾो लिकाईंदा जेके 24 कलाक गॾु रहिया उन्हनि बि न ॾिसी सघिया ॾाढा त सुभाणे अल्लाह जा असांजे अमण साण जीजल तस्दीक करे पाण अम्मा जीजल फरमाए त मां जॾहिं ॿिनि कुलनि जे विच ते उहो निशान ॾिठो मां पुछा कई साईं छाजो निशान आहे पाण मुर्की करे फरमाए त पीरनि जे पीर दस्तगीर जे कदम जो निशान हथ मथे खणी भेज दस्तगीर जो दस्तगीर जो कदम हर वली जे गर्दन ते विलायत तरह त मिलंदी आहे मत को ठुकू सुड़कू थे चवे त मुंहिंजे मुर्शिद ते नाहे पोइ चवे सही थो चए दस्तगीर जो कदम आहे वलीअ ते तुंहिंजे मुर्शिद ते वली हुजेसि त हुजेसि कदम आहे दस्तगीर जो वलीअ ते ॾाढा त जो सुभाणे अल्लाह न कलंदर जहिड़ा गर्दन झुकाए फिटाई जहिड़ा सज सर मस्त जहिड़ा हक़ बाहू जहिड़ा चवनि ॾाढा त सुभाणे अल्लाह जाओ न अञा वॾे आवाज़ जो सुभाणे अल्लाह सुड़े पीरनि जे पीर दस्तगीर जो हिकिड़ो गुलाम हो यमन जे पासे हिकिड़ो बुज़ुर्ग तकरीर पियो चइसे तोबा नऊज़ बिल्लाह मूंखे 12 साल हक़ीक़त मार्फत जे दरगाह में थी गुज़रिया मां त दस्तगीर जो वलीअ जी लिस्ट में नालो ई न ॾिठो आहे हक़ीक़त मार्फत जे दरगाह में मां नालो ई न ॾिठो आहे अञा इहा गुस्ताखी कई त उन महफ़िल में दस्तगीर जो मुरीद वेठो दस्तगीर जो मुरीद उथी बीह रहियो खबरदार पंहिंजे ज़बान खे लगाम ॾे दस्तगीर जे शान में गुस्ताखी कंदी त इहा ज़बान पढ़ो कठिन कंदो
तू तो चवे तो दस्तगीर जो हकीकत मार्फत जे दरगाह में नालो न ॾिठो आहे। मां दस्तगीर जे दर जे नौकरनि जे बि नौकरनि जो ग़ुलामनि जो बि ग़ुलाम आहियां। तू मूंसां विलायत में मुक़ाबलो कंदे? सुभान अल्लाह तू मूंसां विलायत में मुक़ाबलो कंदे? हुन ते यार हज़ारे मुरीदनि जे साम्हूं उथी बीह रहियो आहे, पर मुरीदनि खे करामत त ॾेखारिया पर दस्तगीर जो मुरीद निधड़को थोड़ी थींदो आहे। दस्तगीर पर मुरीद पाण खे अकेलो न सम्झंदा। दुनिया छॾे वई त मां दस्तगीर त न दस्तगीर जो ग़ुलाम बीठो आहे हुन जे मथां। उन यमन जे बुज़ुर्ग पर दोस्तो जलाल में अची करे हिक नज़र कई, वरी जलाल में अची करे ॿी नज़र कई, वरी जलाल में टी नज़र कई। दस्तगीर जो मुरीद उहे बीठो आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ताजुब में हिन खे कुझु बि न थियो। मुरीदनि में उथी करे ऐलान कया, मां हिन जे मथां जेकी गज़ब वारी नज़र कई, ख़ुदा जे किताब में लिखियल आहे, जेकी विलायत जो ज़ोर हो, ताक़त ही मां पूरी लॻाई। हिन जे मथां मां जेकी पहिरीं नज़र कई, उहा जेकॾहिं पहाड़नि जे मथां कया हा त पहाड़ ज़रा ज़रा थी वञनि हा। ॿी नज़र कई, उहा मां जेकॾहिं दरिया जे पाणीअ ते कया हा त दरिया जो पाणी सुकी वञे हा। पर दस्तगीर जे मुरीद सुभान अल्लाह हैरानगी में अची करे ऐलान कयई, मां जेकी टी नज़र कई, जेकॾहिं उहा दोज़ख जी बाहि ते कया हा, दोज़ख जी बाहि विसाम जी वञे हा। पर दस्तगीर जे मुरीद जे वार खे बि तो न आयो। सुभान अल्लाह सुभान और मुझो मुर्शिद शामिल सुभान अल्लाह। दस्तगीर जे मुरीद खे कोई हिलाए नथो सघे। अरे उहो पर्दा ज़रा ज़रा थी वेंदो जेको दस्तगीर सां अदावत रखंदो। मुंहिंजे दस्तगीर सां जे मोहबत दस्तगीर जो फरमान आहे, जेको मुंहिंजो गुस्ताख आहे ज़ाहिर बातिन उन जी इज़त महफ़ूज़ न हूंदी। जेको मां दस्तगीर सां प्यार थो करे उन जी इज़त जो ज़ामिन मां दस्तगीर आहे। ॾाढा जो सुभान अल्लाह। साईं जीलानी मुंहिंजो बि इंतज़ार आहे त साईं जीलानी अचे त मां लाउड मां त कढा। मां बि थकी पियो, मूंखे हिन महिल नौशरो पुॼणो आहे। ॾाढा जो सुभान अल्लाह। तव्हां थकी पिया मुंहिंजा पोयां ॾाढा त भेज दस्तगीर जो नारो ॿुधा। अला दस्तगीर सरकार जो दर असांखे ॾेखारियो मुर्शिद आशिक़ अली जा। असांजो दस्तगीर जे फैज़ जो मुर्शिद आशिक़ जा खुलियल किताब जे झर झंग में दस्तगीर जी यारी आम कई। हाँ, झर झंग में दस्तगीर जी यारी। ॾाढा त सुभान अल्लाह जाओ न। मुझो रबर कामिल मुर्शिद आशिक़ जा के पूछा कि साईं दस्तगीर जी यारी महीने में कयो या साल में? हाणे मुझो मुर्शिद जवाब छा थो ॾे? सुभान अल्लाह जो मार के मुर्शिद आशिक़ जा फरमाया, अबा आशिक़ अली शाह जीलानी घर में जेकी मानी खाईंदो आहे इहा बि दस्तगीर जी यारी करे खाईंदो आहे। को पाणी जो ढुक पीअंदो आहे इहा बि दस्तगीर जी यारी करे पीअंदो आहे। जेके इहो सबक मिलियल हूंदो विसरी वेंदो। ॾाढा त सुभान अल्लाह अथव न। तोखे यारीअ जो सबक न मिलियो आहे त तुंहिंजो कसूर आहे या तुंहिंजे वॾे जो कसूर आहे? हाँ, हिन दर ते त सबक ई यारीअ जो आहे। ॾाढा त सुभान अल्लाह अथव न। उहो रबर कामिल मुर्शिद छो जो क़ुर पाक में आहे, जंहिंजी जाथो मिटी खई वेंदी आहे उनखे उते ई रखियो वेंदो आहे। जीअं
हजरत अबू बकर सिद्दीक उमर फारूक जी मिट्टी मुबारक महबूब फरमाए त ॾाढा जो सुभान अल्लाह मां बैन बेती व मिंबरी रोज़तुल लियाजुल जन्नत मऊ फरमू जो घर बाग ऐं मिंबर इहो जन्नत जे बागन मां बाग आहे। हजरत अबू बकर सोने उमर सरकार जी उमर फारूक जी मिट्टी मुबारक ई जन्नत में जा खयल हो या सुभान अल्लाह ते कम थोड़ी लॻो भाई के वरी छा कंदा तीसरी कंपनी वारा सही काबे में जो बुत पया हा उन्हनि खे काबे फैज़ ॾिनो पोइ महबूब जे मज़ार मुबारक रोज़े में हज़रत अबू बकर उमर महबूब उनखे फैज़ छो ॾींदो काबे जे करे बुतनि खे फैज़ उहे बि त पया न कई साल अरे दिल जा अंधा जेके काबे में बुत पया ॿुधाए त सही उन्हनि खे उन मां कटियो के हो सोणे अली ऐं महबूब मुस्तफा पोइ उन बुत उन काबो बुतनि खे फैज़ कीअं ॾे सोणो अली रानी न आहे सोणो अली उन्हनि जा प्यारा दोस्तो उन्हनि खे भोरा भोरा करे काबे खां ॿाहिरि पियो करे पोइ ॿुधाइजे त अली राज़ी न हुजे त काबो राज़ी कीअं थिए इहा न ज़ोर सां ॾाढा जो सुभान अल्लाह अबू बकर उमर फारूक खे महबूब जे रोज़े में रखण वारो ई अली ॾाढा त सुभान अल्लाह चओ न हज़रत अबू बकर सिद्दीक चयो सुणा अली मूंखे गुस्ल भी तूं ॼाणाइजा कफन भी तूं पाराइजा नमाज़ भी तूं पढ़ाइजा पोइ महबूब जे रोज़े जे साम्हूं रखी करे सलाम पेश कजो जेकॾहिं महबूब जे हुक्म सां इहे कड़ा कुल्फ़ टुटी वञनि पोइ महबूब जे कदमनि में रखिजो न त जन्नतुल बक़िया में सुणो मौला अली जो सलाम पेश करे दिल वारी रण कर दिल वारी पोइ सुणो अली पाण तो अबू बकर खे रखे पोइ जेके अली पंहिंजे हथ सां रखे पोइ रसूल सां राज़ी छो सुने अली जॾहिं सलाम पेश कयो कड़ा कुल्फ़ टुटी विया अल्लाह जी ज़ात जो कसम हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे मौला अली पंहिंजे हथ सां पाण महबूब जे कदमनि में रखियो आहे पोइ हाणे जंहिंसां अली राज़ी आहे उन सां रसूल राज़ी आहे जंहिंसां रसूल राज़ी आहे उन सां रब रहमान बि राज़ी आहे ॾाढा जो सुभान अल्लाह पर नसीब अपना अपना पसंद अपनी अपनी मत कोई चवे त सही सुणे अली खे सुनी मञीदा ई कोन्हनि अली त आहे ई असांजो अली त आहे ई असांजो ॾाढा त सुभान अल्लाह ठीकु आहे अवां त आशिक़ आहियो असां त बचायो ॾाढा त भेज दस्तगीर जो नारो ॾाढा त भेज दस्तगीर जो नारो छो जो मुझो मुर्शिद फरमाईंदा हुआ मुझो नालो ई आहे मोहम्मद आशिक अली हेॾो मोहम्मद आहे हेॾो अली विच में मां आशिक आहियां ॾाढा त सुभान अल्लाह चओ न तॾहिं के आशिक कहा कई पर सुभान अल्लाह जो तमामु सुभान अल्लाह शेर हले न ॾाढा जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह हज़रत अली सरकार जे लाइ आशिक़ छा थो चवे ॾाढा भेज दस्तगीर जो नारो वेही रहो वरी महिरबानी लख अल्लाह ताला अवां जे अदब खे क़बूल करे वरी महिरबानी हज़रत क़िबला साईं मोहसिन शाह साईं मोहसिन अली शाह बुखारी साईं मऊ जा बचड़ा पुॼा ॾाढा जो सुभान अल्लाह दस्तगीर जो नारो बि ॿुधायो जल्दी वेही बि रहे वरी महिरबानी शेर हले न थोड़े अली जो शेर ॿुधंदे रग रग ठरी पवंदई ॾाढा त सुभान अल्लाह चओ न इस्लाम जी अज़मत जो निशान अली आहे अगे सुभान अल्लाह के कोई ते आवाज कोन पादो इस्लाम जी अज़मत जो निशान अली आहे दुनिया युकबा जो सुल्तान अली आहे सुभान अल्लाह छरिया वो सुभान अल्लाह दे जी जरूरत भी काने
इस्लाम जी अज़मत जो निशान अली आहे वटना त पई ठरंदी हर मोमिन जी दिला मोमिन मुनाफिक जी पहचान अली आहे इस्लाम जी अज़मत जो निशान अली आहे पर में मरहब जो किए नाम निशान मिटायाई पड़ी टे पारी जया से जवाब लिया है नाम जी अज़मत जो निशान लिया है तारा जो सुभान अल्लाह बड़े आवाज़ से जोर से तो सुभान अल्लाह अली भी अलिया अली भी अलिया जय वर्दिया गलिया थींदी उन सां फलिया तू भी नजर दे हलिया सुभान अल्लाह सुभान अल्लाह दस्तगीर जो दर तॾहिं वरितो आहे जो उहो बि अलीअ जो बजड़ो आहे तॾहिं त चवंदा आहियूं न हाँ हाँ 12 पहुची विया हे शेर ॿुधायां त पोइ पहुची वेंदा दादा जो सुभान हिन दर ते हाणे तू भी हलिया हिन दर ते हाणे तू भी हलिया आहे हसनी हुसैनी मुर्शिद जिलानी औलादे अलिया दस्तगीर के जी औलादा हसनी भी आता हसनी भी आता हुसैनी भी आपो जो अकीदो दस्तगीर अली जी औलाद है लफ्ज़ ॿुधी करे हथ मथे करे दस्तगीर जो नारो जरूर ॿुधायो आहे हसनी हुसैनी मुर्शिद जिलानी औलादे अलिया दर ते हाणे तू भी हलिया विलायत जो मरकज़ पीरा ने पीरा अलीअ जो बचिड़ो सुनो दस्तगीरा कॾहिं थी न सघंदो विलायत जो मालिक कदमन जे हेठां आयो हर अलिया तू मथे करे भेज दस्तगीर जो नारो दर ते हाणे तू भी हलिया सभई गॾी जो त बेड़ो पार थी वञे हिन दर ते हाणे चओ चओ लज खे छॾ वरी आवाज़ हिन दर ते हाणे तू भी हलिया तू भी हलिया लक़ब गौस आज़म ॾिनो मदीने वारे दुश्मन जो थो ही हाँ उतारे हिकु गौस आज़म ॿियो थी न सघंदो जंहिंजी दामन सां झलिया हिन दर ते हाणे तू भी हलिया हिन दर ते हाणे तू भी हलिया हिन दर ते हाणे तू भी हलिया हिन दर ते अॻिते अञा मिसरो हले अहिड़ो मिसरो अथई पाणे दस्तगीर जो नारो ॿुधाईंदे ॾाढो वज़ीफ़ो मिठो वा जन पढ़ी ॾिठो वा मुर्शिद असांजो असां सां कठो वा मुर्शिद वज़ीफ़ो ॾेई वियो आहे कहिड़ो पूज पीर सुण दस्तगीर दसियो असांखे मुर्शिद आशिक़ हिन दर ते हाणे तू भी हलिया सभई गॾी जो बेड़ो पार दर ते हाणे तू भी हलिया हिन दर ते हाणे
नियाणियूं आहिनि पुटड़ो कोन्हे घबरान माई दरी पेड़ वेंदी जो सगी दस्तगीर दस्तगीर सगी अकीदो आता तो मथे करे हिन दर ते हाणे तूं बि हलिया चो हिन दर ते हाणे तूं बि हलिया सनी हुसैनी मुर्शिद जिलानी औलादे अलिया चो हिन दर ते हाणे तूं बि हलिया हिन दर ते हाणे तूं बि हलिया मथो आहे हिकड़नि जो तफिरियो दस्तगीर उन्हनि खे कयो आहे चरियो चवनि था असांजो मुर्शिद गौसे आज़म सरकर उन्हनि जी दावा थलिया जो अकीदो आहे त गौसे आज़म हिकु गौसे आज़म हिकु सभई हथ मथे करे गौसे आज़म हिकु असांजो अकीदो न आहे कुल मुफ्तिन जे उस्तादनि जो अकीदो मुफ्तिन जे इमामनि जो अकीदो आहे त गौसे आज़म हिकु हथ मथे करे भेज जो हिन दर ते हाणे तूं बि हलिया चो हिन दर ते हाणे तूं बि हलिया विलायत जो मरकज़ पीरान पीरा अलीअ जो बजड़ो सुनो दस्तगीरा कॾहिं थी न सघंदो विलायत जो मालिक कदमन जे हेठां आयो हर वलिया हथ मथे करे दस्तगीर जो नालो घुरो वो दस्तगीर खे जेको प्यारा दोस्तो न मञे त पंहिंजे क़िस्मत खे चवे छो वलीअ जो सरदार ई दस्तगीर अदा पोइ तोखे दस्तगीर जे दर तो नथो पिनण अचे त तुंहिंजो कसूर आहे न 12 सालनि जा जेको दस्तगीर बेड़ा तारे तुंहिंजा बेड़ा न तारींदो पोइ तो असांजे सदन में कमी आहे पोइ तो असांजे प्यारा दोस्तो इश्क में कमी आहे जो दस्तगीर खां फैज़ हासिल अल्लाह जी ज़ात जो कसम आहे दस्तगीर खे सॾु करण कमु तुंहिंजो आहे बगदाद खां जी बेड़ो पार करण पीरनि जे पीर दस्तगीर जो कमु ॾाढा जो सुभान अल्लाह हे दस्तगीर तोहफ़ा इहो दस्तगीर जे नाले जा तोहफ़ा आया इंशाअल्लाह ताला वठंदे त बेड़ो ई पार हे स्टीकर आहे त आ गया गुलाम दस्तगीर दा आ गया गुलाम ये पंहिंजे दरनि ते गाॾियुनि ते हे हणी छॾियो त दूसरी कंपनी वारो बि पढ़ंदो त आ गया गुलाम दस्तगीर दा इंशाअल्लाह ताला मुर्शिद करीमन जा साहिबजादा भी पुजी आन साईं मुर्शिद अब्दुल कादिर शाह जीलानी अलमारूफ जीलानी साईं मां नौकर दस्तगीर जो हे जरूर वठो ऐं मुर्शिद तस्वीर खां मना कंदा हा ऐं पंहिंजे नाले जे लाइ फरमाईंदा बरकत खां त तव्हां नालो हणो मुर्शिद जो इस्म शरीफ आहे जरूर वठो ऐं कादरी तारीख़ जा हे छलो ऐं जो कादर हिन पेन ते मुर्शिद सजी सरदार अली शाह जो इस्म लिखियल आहे जरूर वठंदो इंशाअल्लाह ताला बेड़ा पार थींदा ऐं जेको तव्हां नारो ॿुधायो था भेज दस्तगीर इहो बि स्टीकर अल्हम्दुलिल्लाह इन फ़कीर वटि आहे ऐं यारी शरीफ जो जेको आहे त सीडियूं ॾी वठो उथी बि इस्तक़बाल कयो मुर्शिद करीम जा साहिबजादा अचंदा नारे तकबीर नारे